सिंध हाईकोर्ट बलदियाती इलेक्शन बार बार मुलतवी करण ते इलेक्शन कमीशन ते कावड़ जो इज़हार कंदे हुकुम ॾिनो आहे त बस घणो थी वियो, हाणे कराची ऐं हैदराबाद में बलदियाती चूंडूं करायूं वञनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद अली कोराई मूजिबि सिंध हाईकोर्ट जे चीफ जस्टिस जी सरबराही में बलदियाती चूंडूं कराइण बाबति जमायत इस्लामी ऐं PTI जे दरख़्वास्तुनि जी ॿुधणी थी। ॿुधणी दौरान जस्टिस यूसुफ अली सईद पुछाणो कयो त चूंडूं बार बार मुलतवी छो पियूं कयूं वञनि। चीफ जस्टिस अमीर अली एम शेख रिमार्क्स ॾींदे चयो त सिक्योरिटी जो कहिड़ो मसइलो आहे, कराची ऐं हैदराबाद में चूंडूं छो न आहिनि करायूं वयूं, इलेक्शन कराइण अवां जी ज़िम्मेवारी आहे। इलेक्शन कमीशन जे वकील चयो त काल्ह मोकल सबबु इजलास न थी सघियो, जंहिं ते चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त ही इलेक्शन कमीशन आहे, स्कूल न आहे। मोकल हुई त छा थियो, मीटिंग त थी सघे पई, बस घणो थियो तव्हां इलेक्शन करायो। चीफ जस्टिस पुछाणो कयो त IG सिंध ऐं DG रेंजर्स जूं रिपोर्टूं किथे आहिनि। चीफ जस्टिस कावड़ जो इज़हार कंदे पुछाणो कयो त कहिड़ी पुलिस बोर्ड मुतासिरनि वटि वञे थी, ॿुधायो त पुलिस बोर्ड मुतासिरनि वटि छा करे रही आहे, पुलिस जी कहिड़ी ड्यूटी आहे। जस्टिस अमीर अली एम शेख चयो त हिकु ॻोठ ॿुधायो जिते पुलिस बोर्ड मुतासिरनि लाइ ऑपरेशन कयो हुजे, सिंध में केतिरा माण्हू आहिनि, ॿुधायो त पुलिस किथे आहे। एडवोकेट जनरल सिंध अदालत में वधीक वक़्त जी दरख़्वास्त कई, जंहिं ते चीफ जस्टिस सिंध हाईकोर्ट चयो त वधीक वक़्तु न ॾींदासीं, फौरी रिपोर्ट घुरूं था। अदालत DG रेंजर्स ऐं IG सिंध खे अहलकारनि जे मजमूई अंग बाबति रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾींदे चयो त DG रेंजर्स ऐं IG सिंध पाण पेश थियनि या को आला ऑफिसर मुक़ररु कनि। इलेक्शन कमीशन जे वकील चयो त इलेक्शन कमीशन जो इजलास थिए पोइ ॿुधणी कयो, जंहिं ते चीफ जस्टिस चयो त इजलास सां असांजो को बि तालुक़ु न आहे, तव्हां कराची ऐं हैदराबाद में चूंडूं करायो। सिंध हाईकोर्ट केस जी वधीक ॿुधणी 14 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी।